नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सुबुहदेरो मां ख़बर ॾींदा हलूं त सुबुहदेरो जे ॻोठ अंब लग मशहूर दरगाह पीर हाफ़िज़ जे मेले ते सिंध जी क़दीमी सक़ाफ़ती रांदि मलाकड़ो थियो आहे। मलाकड़े में मशहूर मल पहलवाननि विच में चोटी जा मुक़ाबला थिया आहिनि। केतिरा ई बेहोश थी विया। पहिरें जोड़ में मल इरशाद भेण कामयाबी हासिल कई है। शानदार मल कंदड़ पहलवाननि खे ॿाहिनि में वेठल शौक़ीननि रोक इनाम खूब दाद ॾिनी वई। ॿिए जोड़ में नज़ीर भागत कामयाबी माणे वरिती। टे जोड़ में एजाज शीदी सरसरी हासिल करे वरिती। ॿिए तरफ़ ॻोठ गुलाब मंगणे जो मां दरगाह यतीम शाह जे दरगाह गादी नशीन सैयद हसन शाह दरगाह पीर हाफ़िज़ जे मतवली फ़कीर अनवर अली मंगणे जो जी अॻवानी में दरगाह पीर हाफ़िज़ जे मेहंदी हथनि ते खणी प्यादल धूल शनाइनि सां झुमरियूं हणंदा मुख़्तलिफ़ ॻोठनि तां थींदा दरगाह पीर हाफ़िज़ जी मज़ार ते पहुता, जिते दरगाह यतीम शाह जे गादी नशीन सैयद हसन शाह सिंध ऐं मुल्क की खुशहाली अमन लाए दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।